तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु हलूं था शेख सैदी जे मशहूर ज़माना किताब बूस्तान जे हिकिड़ी हिकायत जी तरफ़, जंहिंजो नालो आहे हुक्मरान अवाम जो धनार आहे। त अचो हलूं था हिकायत जी तरफ़। ईरान जो बादशाह दारा फ़रख़ कुझु सिपाहियुनि समेत शिकार ते निकितो। शिकार कंदे साथियुनि खां अलॻि थी वियो ऐं घाटे झंग में वञी पहुतो। उते हुनखे झंगली जानवरनि ऐं ॿियनि दुश्मननि खां डपु थी रहियो हो। इतफ़ाक़ सां को धनार डोड़ंदो पियो आयो ऐं बादशाह जे भरिसां अची लंघियो। बादशाह पाण संभाले मुक़ाबले लाइ तयारु थी वियो। तीर कमान में विझी धनार ॾांहुं सिधो कयईं जो हुनखे ख़तरनाक दुश्मन सम्झी रहियो हो। एतिरे में धनार रड़ कई, ए साईं, मतां मारियो अथई, आउं त तव्हांजे घोड़नि खे चारींदड़ धनार आहियां। घोड़ा चारींदे हिते अचे पहुतो आहियां। इहो ॿुधी बादशाह जे परेशान दिलि खे आथत मिलियो ऐं खिली चयईंसि, अड़े चरिया, अलाह खणी बचायो अथई, न त अॼु उफ़ट मरी वञी हा। होॾां धनार बि खिलियो ऐं बादशाह खे चयईं त साईं, तव्हांखे सॼण ई दुश्मन जी सुञाणप रखणु घुरिजे। बादशाह खे पंहिंजे रियत बाबति एतिरी ॼाण रखणु ज़रूरी आहे। आउं तव्हांजे घोड़नि जे कड़ में रोज़ानो ॿेल पोॾींदो आहियां ऐं तव्हां उते मूंखे केतिरा दफ़ा ॾिठो बि हूंदो। पोइ अॼु हिन नौकर खे सुञाणे न सघिया। हालांकि आउं त तव्हांजे लख घोड़नि मां हर हिक खे चङी तरह सुञाणा ऐं जहिड़े घोड़े जी तलब कंदव त उहो काहे आणे हाज़ुरु कंदुसि। ए साईं, तव्हां बि रियत जा धनार आहियो। हर हिक रियतीअ जी ॼाण तव्हांखे हुअणु घुरिजे। भला हिकु बादशाह जी परख हिकु अणॼाण धनार खां घटि छो हुजणु घुरिजे। ए बादशाह सलामत, तव्हां जेकॾहिं आसमान ते वञी निड कंदव त रियत जी दाह कीअं ॿुधी सघंदव। तव्हांखे त निड बि अहिड़ी तरह करणु घुरिजे जो हर फ़रियादीअ जी हर दाह हर वक़्तु ॿुधी सघो। तव्हांजे मुल्क में को ॾाढ ऐं ज़ुल्म थींदो त मज़लूम माण्हू ॾाढ कंदड़ ज़ालिम खां न, पर मुल्क जे हाकिमनि खां सम्झंदा। उनजो मिसाल हीअं सम्झो, जेकॾहिं कंहिं हारीअ ॾिंगो कुतो धारियो ऐं कुते कंहिं वाटड़ो खे ॾाढ़ियो त ॾोहु हारीअ जो लिखियो।